सिंध टीवी नेटवर्क तरफां इल्म पिरायो सिंध सोमारियो सिरेठ 5 डिसंबर ते सकाफ़ती ईद मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध जियां रोड़ीअ में बि सकाफ़ती रंग निखरी निर्वार थी विया। सकाफ़ती ईद वारे काज में एशार यूएफ फिलाई तंज़ीम जे मरकज़ी अॻवाननि चेयरमैन वकील इलाही बख्श मेतलो, अब्दुल मजीद मेतलो, आपा ज़ुबैदा गांघरो, सईद चन्ना, हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा ज़ंगेजो समेत सखर बार जे वकीलनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। जेको हे सकाफ़ती ॾिहाड़े खां लाइ सिंध टीवी स्लोगन ॾिनो आहे या तमामु अवेयरनेस पैदा थींदी ऐं असां इन खे सलाम पेश कयूं था सिंध टीवी जे क़यादत खे। ऐं जेको मर्दनि सां गॾु औरतुनि लाइ बि मर्द पढ़ियो, फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी यानी कुटुंब पढ़ियो। तंहिंजे करे तालीम लाइ सभ खां वधीक कोशिशि करणी आहे ऐं जस ॾियूं था असां सिंध टीवी खे। वो स्लोगन ॾिनो आहे त सिंध तालीम पिरायो सिंध संवारियो। असल में इहा स्लोगन तमामु बहितरीनु आहे। हूअं बि असांजे सिंध में तालीम जो रेशो तमामु घटि आहे ऐं असांजी तंज़ीम त पूरो ॾिसे पई, वाच करे पई ऐं असां इलाही खोड़ सारा सेमिनार भी कराया आहिनि। तमामु दिली ख़ुशी थी आहे सिंध टीवी जेको इल्मु पिरायो सिंध संवारियो जो स्लोगन ॾिनो आहे तमामु बहितरीनु ऐं इहो सिंध जी भलाई जे लाइ तमामु बहितरीनु सिंध टीवी कमु करे रही आहे। असांखे बि ख़ुशी आहे, असांखे फ़ख़्रु आहे अॼु असां सिंध टीवी जे प्लेटफॉर्म ते प्रोग्राम करे रहिया आहियूं ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान जे तरफ़ां। राग रंग जी महफ़िल सॼी राति जारी रहण खां पोइ सुबुह जे थधड़े पहर में पंहिंजे पुॼाणीअ ते पहुती। कैमरा टीम अनवर हुसैन ख़ासकेली ऐं नबी बख्श शर सां एडी घुञो, सिंध टीवी न्यूज़ रोड़ी।